कोटड़ी पुलिस ॿिनि नीगरनि सां ज़्यादती जी कोशिशि कंदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ केस त दाख़िल करे वरितो, पर हिकु बि जवाबदार गिरफ़्तार न थी सघियो। क्रिश्चियन कॉलोनी जे रहवासी ॿिनि शागिर्दनि साहिल आराई ऐं जुनेद मसीह वारसनि ॾाढो दाहींदे चयो त लाल अवेस समेत ॿिनि जवाबदारनि खे इस्पताल वटां खंभे बदफ़ैली जो निशानो बनाइण जी कोशिशि कई वई। संदुनि रड़ियुनि ते ॿई जवाबदार फ़रार थी विया। नींगरनि जे वारसनि कोटड़ी थाणे ते वाक़े जो केस दाख़िल कराए वरितो, जंहिं बैदि पुलिस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ छापा हयां त लाला अवेस ऐं संस वारस घर ख़ाली करे फ़रार थी विया। पुलिस जो चवणु आहे त नींगरनि हिकु जवाबदार खे सुञातो आहे, ॿिए जवाबदार जी सुञाणप अञा नाहे थी। जल्द ॿिन्ही खे गिरफ़्तार कयो वेंदो। नींगरनि जे वारसनि जो चवणु आहे त वाक़े बैदि ॿार ख़ौफ़ में वठिजी विया आहिनि। जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वञे।